हाँ साले। हाँ सोटा ॾे ख़बर सरदारनि जी छा तइ थी? साले हुननि मूंखे कचहरीअ मां ॿाहिरि कढी छॾियो आहे। तॾहिं त मां चवंदो आहियां न त इहे वॾा माण्हू कंहिंजा बि न आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मतिलब जे लाइ हूंदा आहिनि, पंहिंजे मतिलब जे लाइ। पर तोखे त इहा ॻाल्हि ॾाढी देरि सां सम्झ में आई। सालिया ज़िंदगीअ में कॾहिं बि देरि नाहे थींदी ऐं सुठे कम जी शुरूआत माण्हू किथां बि करे सघे थो। हाँ सोटा इहो त आहे, पर तूं कंहिं तरीक़े सां या सुधल ॿिन्ही हाथियुनि जे विच में आख़िर ॻाल्हि तइ कहिड़ी थी आहे? सालिया गड़बड़ ज़रूरु आहे, तॾहिं त खान बहादुर पंहिंजी कचहरीअ मां मूंखे ॿाहिरि कढी छॾियो। हाँ सोटा सही थो चई, हूंदो ई उहो करे बि सघनि था, पर कोशिश कर कंहिं बि तरीक़े सां वझ वठी उन्हनि जे ॻाल्हियुनि ॿुधण जी कोशिश कर। चवनि छा था? खॾ में वञी पवनि यार सालिया, इहा जासूसी मूं खां कान थी थी। मां तंग थी चुको आहियां मां। यार हिकु तोखे सफ़ा निकमो करे छॾियो आहे सोडा, सच त इहो आहे, बल्कि काहिल ऐं सफ़ा सुस्त करे छॾियो। अहिड़ी ॻाल्हि त ॿुध, हेॾो ई मजबूरी त चओ भला त मां ऐं मल्हार भला चाचे सावण ॾे वञूं संग घुरण लाइ। सालिया मां मज़ाक जे मूड में न आहियां, सम्झई? बंदि कर फोन। हिकिड़ो अर्ज़ु करे वञे त हिन खूनी कोट मां मूंखे आज़ादी मिले चाहे न मिले, पर मुंहिंजे बचड़े साले खे को नुक़सान न थिए, बस इहा पारत थी, उनजी पारत थी यार, उनजी पारत थी। चिबड़ तूं को बि फिक्र न कर, हिते कंहिंखे बि भुणक कान्हे, कंहिं बि माण्हूअ खे इहा ख़बर न आहे त राति में छा मां छा थींदो। मुंहिंजा मालिक मिठा, मुंहिंजा पालणा, मुंहिंजी सड़ाई कर, हिकु बेवस ऐं लाचार कैदी दुआ घुरण खां सवाइ ॿियो करे बि छा थो सघे। मुंहिंजा मालिक मुंहिंजे बचड़नि खे पंहिंजी पनाह ऐं बाजी रखिजो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।